कंडियारो भरिसां ॻोठ जलाल तुनियो जो रहवासी ॻोठाणी रफ़ीक तुनियो मीडिया सेंटर बिरासिटी पहुची बासरन सजा तुनियो निज़ाम तुनियो सुफियान तुनियो आसिफ तुनियो आज़म तुनियो ऐं ॿियनि जी मुबैना ज़्यादतियुनि ऐं तोड़े 1 एकड़ पौणा 6 वेसा ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॿुधायो त ॼाणायल ज़मीन ते कम जो लखे रुपए जो बीठल फसल कटे ज़बरदस्ती कब्ज़ो करे हथियारनि सां माण्हू विहारे छॾिया आहिनि जेके ज़मीन ते अचणु नथा ॾियनि। हुन ॿुधायो त बासर असां मथां फायरिंग करे हिरासा करे रहिया आहिनि ऐं असांखे मौतमार धमकी ॾेई रहिया आहिनि। जहिड़े त ज़मीन जा कागज़ मूं वटि मौजूदु आहिनि ऐं ॼाणल ज़मीन जो कोर्ट सगोरी में केस पिणु हलंदड़ आहे। हुन आला अख़्तियारनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।